अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद आहे खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती जो प्रोग्राम पर सिंध जा मोती जो प्रोग्राम सां गॾु आऊं इमरान अली में दोस्तनि खे ख़बर आहे त सिंध जा मोती ID ब्लॉक आहे, इन करे कोशिशि कयूं था त पंहिंजी ID तां कम खे कंटिन्यू रखूं ऐं तव्हांखे सुठा सुठा प्रोग्राम ॾेखारियूं। बहरहाल तव्हां ॾिठो हूंदो डॉक्टर आकाश अंसारी जो क़त्ल, शरीफ़ नफ़्स इंसान जो क़त्ल। मां सम्झां थो त न हुजे, इहे क़त्ल न थिया, पर बहरहाल अल्लाह पाक साईं जी मग़फ़िरत फरमाए। मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी हैदराबाद खां साजिद आरई ऐं राशिद लगारी, उन सां ॻाल्हायूं था ऐं पुछूं था इन जे क़त्ल जे बारे में ऐं लंजार साहिब जी जेका वापसी थी आहे उन जे बारे में। लंजार साहिब खे इन खे मुंतख़िब कयोसीं अॼु जे मौज़ू लाइ त ज़ाहिर आहे छुट्टी, वकीलनि जो चवणो हो त छुट्टी ते विया आहिनि ऐं इदारनि जो चवणो हो त वकीलनि जो चवणो हो त मुअतल थिया आहिनि, इदारनि जो चवणो हो त छुट्टी ते विया आहिनि। सो इन करे सोचियोसीं त लंजार साहिब जेके प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं ऐं राशिद लगारी ऐं साजिद आरई खां इन जे बारे में पुछंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरीं असां ॻाल्हाईंदासीं राशिद लगारी सां, उनखां पोइ असां ॻाल्हाईंदासीं साजिद आरई सां, उनखां पोइ आऊं तव्हांखे वरी पंहिंजो पोइ कुझु शयूं पंहिंजे तरफ़ां तव्हांखे जेके अस्सलाम वालेकुम राशिद, वेलकम तो क्या चवां तो सिंध जा मोती प्रोग्राम में। राशिद, मामलो आकाश अंसारी जो हले पियो, उन ते थोरो ॻाल्हाईंदासीं तव्हां सां। छा था सम्झो ही अदम बर्दाश्त या छा, कीअं था मामले खे ॾिसो, छो क़त्ल थियो हिकिड़ो सफ़ा शरीफ़ुल नफ़्स इंसान? हिकिड़ो तमामु वॾो साॼो आहे सिंध लाइ, हिकिड़ो तमामु वॾो नांगारो शाइर, हिकिड़ो तमामु वॾो नफ़ीस माण्हू ऐं सॼी ज़िंदगी मोहबत कंदड़ जो सचहार। ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे जीअं बेइज़ती सां क़त्ल कयो वियो ऐं उनजी इन्वेस्टिगेशन हुई, उहा वेचारी जेके लॻा, पर पुलिस जल्दी कातिल ताईं पहुती। जेको कातिल अॼु SSP में ॿुधायो उहो उनजो पुटु आहे। सही, जेको बहुत वक़्तु पुटु हो क़त्ल कयो आहे, उनखे रिमांड आहे। सही, हो मसइलो जेके दस्तावेज़ बि कराई, उन खां पोइ कावड़ियल हो ऐं उन पोइ कावड़ में अची करे इहो बेदर्दी सां क़त्ल कयो। पोइ उनखे पंहिंजा क्रिमिनल सां लिकाइण लाइ लाश खे साड़ियो ऐं कई ऐं हिन केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। पोस्टमार्टम जा रिपोर्ट आहे उहा बि अची वई आहे, जंहिंमें तमामु भयानक तरीक़े सां घाव तरीक़े सां ॾेई क़त्ल कयो वियो आहे ऐं तस्वीरूं साम्हूं आयूं आहिनि। अॻ में दफ़े ॿुधायो वियो पुलिस जे तरफ़ां, ज़ाहिर ॻाल्हि आहे इन्वेस्टिगेशन हुई, इन्वेस्टिगेशन में रुखो थी सघे थो, ग़लति थी सघे थो। सही जे तौर ते समझ कई ऐं उहा सभिनी में मीडिया में रिकॉर्ड बि थी आहे। राजा, सम्झो था पुलिस जो किरदारु ॾाढो पॉज़िटिव रहियो आहे हिन वाक़े में ऐं जल्दी हिननि शयुनि खे वाज़े कयो। टेक्नोलॉजी आहे अॼुकल्ह, जॾहिं टेक्नोलॉजी आहे, फॉरेंसिक साइंस जो ज़मानो आहे। सही, पोइ तक़्तुल या का वारदात को हाणे मुंहिंजे ख़्याल में कोन थो ॾिसी सघे। ठीकु, ऐं उन में जेकर पुलिस उहा नज़रिया उहे जेके टेक्नोलॉजी जा उहे इस्तेमालु करे थी ऐं हिन जो बि लिंक हो न, ज़ाहिर ॻाल्हि आहे उनजी हरकत आहे, मोमेंट्स आहे, उहा सॼी ॾिसी वई ऐं उहो किथे किथे वियो, घरां निकितो, केतिरी महिल आयो, उहा सॼी उन्हनि ॾिठी, उन ते उन्हनि इन्वेस्टिगेशन्स कई, उनखे उन्हनि हिरासत में वरितो उते मदीन मां। सही, ऐं उनखां पोइ जे मामले खे रखो पे ऐं फरियादी केर थे बताए हिननि जा केस फरियादी जो सोच आहे, जान मोहम्मद नालो आहे। ठीक है उहे थे फरियादी वाला FIR ते पढ़ंदो उन सब कुछ आहे। ब्रादर वगैरह भी हिननि जा अंसारी साहब जा हुआ के आहिनि मौजूद, मुंहिंजे ख्याल में नाला कुझु हुननि जा ख़बर है? अंसारी साहब जो ॿुधाइनि पिया कज़न आहे, ब्रादर न आहे। अच्छा, नाबसी जज आहे। ठीक है, उन्हनि सॼे केस खे पढ़ी कयो आहे। ठीक है। अच्छा राशिद, अचूं था हाणे हैदराबाद SSP जे मामले ते। ॾाढा पोस्टूं पिया हलियूं आहिनि, वेलकम बैक मिस्टर SSP वग़ैरह वग़ैरह। छा था सम्झो ही भला हिन केस जे करे थोरी मदद वापसी लाइ मिली या पहिरीं अचण ते हो हिननि जो? हेलो, इहो ज़ाहिर ॻाल्हि आहे SSP फ़र्क़ु लॻाइण मोकल ते हो ऐं मौक़े ते गोली थी आहे त जॉइन करे छॾियो आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो
आहे दिल्ली जो मालिक आहे सही सुठो आदर भाव थियो आहे सम्झो था इहो सुठो आदर भाउ इलाही तनक़ीद जो निशानो कोन बणायो वियो आहे त भई जागीर आहे छा आहे जो हिते हुननि जो हिकिड़ो मसइलो थियो जेको वकीलनि आहे हुनजे रिप्लेसमेंट में हिकिड़ो पूरो इलाही शइ रोड बंदि कयो वरी क़ौमी शाहराह बंदि कई ऐं उहो बि ड्रामा अंदाज़ में हिकिड़ो धरणो ख़तमु थियो ऐं हीअ मोकल ते वियो पोइ मोकल कोन थियो मोकल पूरी थी बची वियो आहे ऐं वकीलनि जो उहो रद्द भई उहो हाणे त 15 बजे साम्हूं को ॿार जे तरफ़ां हुनजे तरफ़ां अहिड़े तरीक़े सां न आयो आहे बाक़ी कुझु मीडिया में मुल्क रिपोर्ट करनि थियूं ऐं उहो जेको ॻाल्हि करे पिया पर हाणे ॻाल्हि उहो उन वक़्त जो मसइलो हाणे ऐसा तरीक़े सां ई ॿई हलंदा इदारा आहिनि ऐं पुलिस ऐं वकील ॿई भाउ भेण आहिनि रिश्ता ईअं आहे सही तो राशिद विच में बयान आयो DIG जो त भई जेके SSP ऑफिस में जिन वकीलनि घिड़िया आहिनि या जे मतिलबु जो तोड़ फोड़ वग़ैरह अहिड़ी कुझु शयूं कयूं आहिनि उन्हनि खे असीं छॾींदासीं कोन उन्हनि से कुझु पुलिस कई हूंदी ठीकु उन ते का अपडेट वग़ैरह कोन्हे ख़बर राशिद तव्हांखे जी जी मुझे इन ते का अपडेट वग़ैरह या SSP वग़ैरह इन बारे में कुछ ॻाल्हायो कोन्हे कंहिंसां पुलिस जो उन ते का बि न थी आहे ठीकु आहे वो पुलिस उनजे तरफ़ां का बि न थी आहे बाक़ी जो आहे वकील जे तरफ़ां इहो त असां का प्रोटोकॉल न कई आहे ठीकु आहे ऐं SSP जो आहे DIG चवण वठो हुन जी ऑफिस में थी आहे पर उहा अहिड़ी शइ अञा साम्हूं न आई साम्हूं न आहे माना सम्झो था पुलिस ऐं वकील वारो मामिलो हल थी चुको आहे सम्झो था इहो जी पुलिस ऐं वकील वारो जेको मामिलो आहे इहो ख़तम थी चुको आहे या सम्झो था अॻियां वधी सघे थो अञा ख़तम उन वक़्त जो हुयो हिन वक़्त ते कोई रुझान अहिड़ो न आहे ऐं उन्हनि जी आसान तरीक़े सां इलेक्शन में थी वई सही कोई जेके उहिदेदार आहिनि डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा उहे चूंडिजी आया आहिनि राजी बहितर तरीक़े सां हलंदा कुझु ज़रियनि मां ख़बरूं इहे बि हलियूं आहिनि त को मथे लेवल ते बि का ॻाल्हि ॿोल हिननि जी थी आहे अहिड़ी का ख़बर आहे तव्हांखे अफ़वाहूं आहिनि सभु अहिड़ी त शइ रिपोर्ट न मिली आहे सोशल मीडिया आहे उते त उहे सभु शयूं को बि लिखी सघे थो को लिखी सघे थो मुख़्तन ते कोई अहिड़ो मीडिया जो इदारो तव्हांखे वरी रिपोर्टिंग कान ॿुधायो वॾी महिरबानी राशिद तव्हां टाइम ॾिनो संध्या मोती खे वॾी महिरबानी थैंक यू राशिद लगारी हाँ असीं दोस्ती ॻाल्हि ॿुधूं था साजिद आराई हैदराबाद सीनियर सहाफ़ी साजिद आराई अब तक न्यूज़ के रिप्रेजेंट करे थो ऐं तमामु सुठी स्टोरीज़ ऐं हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो चवंदा आहिनि चंट हिकिड़ो सहाफ़ी असीं चवंदा आहियूं हैदराबाद जे नामियारनि सहाफ़ियुनि में हिकिड़ो नौजवान छोकिरो जेको तमामु घटि अरसे में जेको आहे शोहरत ते बि आयो ऐं न्यूज़ जे हवाले सां ॾाढी हुनजी हिकिड़ी बहितरीनु कोशिशूं आहिनि काविशूं आहिनि अचो त उनजी ॻाल्हि ॿुधूं था ऐं उन सां ॻाल्हायूं था त उनजो हिन केस जे बारे में छा मौक़िफ़ आहे मोती प्रोग्राम में वेलकम कर रहा हूँ मैं आपको साजिद भाई पहले तो माशाल्लाह आपकी भी तारीफ होनी चाहिए कि ये जो आकाश अंसारी साहब का जो केस है इसमें बड़ा आपने हेल्प भी प्रोवाइड की है और एक अच्छी इन्वेस्टिगेशन के तौर पे भी सहाफत में बड़ा अच्छा एक मैं समझता हूँ कि एक आगे की जानिब हम बढ़ रहे हैं मुझे बताइएगा कि इस केस के बारे में थोड़ा कि क्या इसकी अपडेट है तो फिर मजीद आपसे आगे बात करूँ मैं देखिए जी डॉक्टर आकाश अंसारी की जो नागहानी मौत है उस पर तो पूरा सिंध ही न सिर्फ सोगवार था बल्कि सिंध की फजा भी जो वो सोगवार पर हर आंख सुहागी 15 फरवरी की वो बदकिस्मत सुबह जब डॉक्टर आकाश अंसारी की उनके घर के कमरे से जलती हुई लाश मिली जब ये मामला पता चला तो ये खबर जंगल की तरह आग में फैल गई बिल्कुल हम तक भी ये खबर पहुंची हमने पुलिस को जोड़ने की कोशिश की और कोशिश की कि एक नामवर शायर हैं उनकी क्योंकि इस हालत में उनकी लाश बरामद हुई थी कि मामला मशकूक बन गया था तो उनके बेटे जिनके साथ पहले उनके खिलाफात भी रहे हैं कोर्टों तक मामला गए हैं वो भी रहे हैं कोर्टों तक मामला गए हैं वो भी उस वक्त घर में मौजूद थे उनके बयानात में तजाद भी एन टाइम पर सामने आ रहा था सही और इतनी बड़ी शिद्दत की आग लगी कि उनकी लाश मुकम्मल झुलस गई घर के कमरे दूसरे कमरे में मौजूद कोई किसी दूसरे फर्द को पता ही नहीं चला ये तो नामुमकिन सी बात है बिल्कुल शुरू हो जाता तो मैंने SSP हैदराबाद जो कि छुट्टियों पर थे कराची में थे लेकिन अपनी जिम्मेदारियां तो निभा रहे थे सही बात है तो उनसे रब्ता किया मैंने उनको इसके अहम शख्सियत की मौत के मुतालिक आगाही उनको बताया मैंने कहा ये एक हाई प्रोफाइल मामला है इस पर पुलिस को किसी किस्म की ताखीर नहीं करनी चाहिए सही बात है इससे कबल मामला चूंकि शुकूक पर शुबहात जन्म ले चुके हैं मामला कत्ल की जाने जा रहा है कत्ल की जाने इशारे आ रहे हैं तो पुलिस को शवाहिद को मजबूत बना शवाहिद को पुलिस को चाहिए कि वो मजबूत बनाए तो साजिद भाई समझते हैं जी कंटिन्यू रखिए सॉरी तो
गुस्सा ने इतनी जल्दी की उसके मकतूल के बेटे से कि लाश बदीन लेके पहुंच गए थे। फिर पुलिस ने लाश वहां से वापसी करवाई है। अगर तस्लीम हो जाती मकतूल की तो आपको पता है कि फिर एक लंबा चौड़ा प्रोसेस हो जाता है पोस्टमार्टम का। फिर मुकदमा दर्ज होता है, ट्रायल कोर्ट में जाता है। ट्रायल कोर्ट के बाद पुलिस वहाँ पे एप्लीकेशन देती, कबर कुशाई की। कबर कुशाई के बाद फिर कोर्ट ऑर्डर हो सकता है मामला दब भी जाता है, ये सही बात है। तो वो हो सकता है बहुत सारे एविडेंस है, उस तरह का पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं आती। इनिशियली उनकी इलाज की पूरी तौर पर जो है वो उनकी मौत के चंद घंटों के अंदर ही जो पोस्टमार्टम किया गया तो उसकी वजह से सामने आई। साजिद, यहाँ समझते हैं कि हैदराबाद पुलिस को दाद देनी चाहिए कि वो बड़ा जल्दी उन्होंने क्विक रिस्पांस करके और मामले को हल कर लिया इसको, केस को। देखिए जी, बात यह है कि हम तनकीद करते हैं कि भाई पुलिस को किसी मामले की इल्म ही नहीं थी कि आप ही ने बताया, किसी ने या फिर किसी और ने बताया, एक वजह किसने भी बताया। लेकिन बात है कि खबर की हमारे माशरे में बहुत सारे ऐसे वाक़यात हो रहे होते हैं कि जो भी इदारे, सिर्फ पुलिस नहीं, दूसरे भी इदारे हैं, उनकी नॉलेज में नहीं आते, मीडिया के जरिए ही उन तक पहुँचते हैं। सही बात है। तो मीडिया इस माशरे की आवाज़ है, मीडिया निशानदेहियाँ करता है तो इदारे नोटिस लेते हैं, इदारों के इल्म में भी आता है। बाज़ औक़ात हमें पुलिस से खबरें पता चलती हैं और बाज़ औक़ात पुलिस को हमसे खबरें पता चलती हैं, इदारों से भी पता चलती हैं खबरें। तो पुलिस को जब मामला पुलिस के इल्म में लाया गया तो पुलिस ने कोताही नहीं की। पुलिस कोताही बरती तो उनके घर में जो मौजूद शवाहिद थे वो भी ज़ाया होते। पुलिस ने पूरी तौर पर उनके घर को सील किया। घर को सील करने के बाद फोरेंसिक पूरी तौर पर एक 5 टुकड़ी एसपी हेडक्वार्टर, एसपी बहुत बड़ा रैंक होता है, एसपी रैंक के अफसर की सरबराही में एक 5 टुकड़ी कमेटी तश्कील दी गई, जिसने जाए बकुआ का दौरा किया, के साथ शवाहिद इकट्ठे किए, अपनी निगरानी में पोस्टमार्टम करवाया। कोई भी जब कत्ल का वाक़या होता है तो क्राइम सीन और जो होती है या मकतूल है उसकी लाश का पोस्टमार्टम की बड़ी वैल्यू होती है। तो पुलिस ने इन दोनों चीज़ों को कोई कवर किया है तो यही वजह है कि 48 घंटे के अंदर एक सिंध के बल्कि पाकिस्तानी सतह के हाई प्रोफाइल केस था, उसकी गुत्थी पुलिस ने सुलझा दी है। उसको हादसे का रंग दिया जा रहा था इब्तदाई तौर पर, यही लग रहा कि शायद हादसा है। उस हादसे को पुलिस ने शवाहिद की बुनियाद पर यह साबित किया कि ये कत्ल है और कातिल भी उन्हीं के घर में मौजूद था और कातिल भी सामने लेके आ गए ये पुलिस और ये गुत्थी में सुलझा दी है कि एक मारूफ शख्सियत की बेईमाना और दर्दनाक मौत हुई है कत्ल के नतीजे। साजिद भाई, एक दो सवाल थोड़ा सा माजी के पीछे चले जाते हैं। पिछले 2 या 3 हफ्ते हैदराबाद के लोगों के लिए भी और हैदराबाद के लिए भी मैं समझता हूं कि कुछ नाखुशगवार गुजरे हैं। एसएसपी साहब का वापसी आना आप समझते हैं इस केस की वजह से भी है या उनका तय था वापसी आना? देखें, उनका तो तय था वापसी आना। मुगला भी हमारे लिए बाहर जो है वो हमारे सर का ताज है, हमारे लिए बहुत ही काबिल एहतराम है। पुलिस भी काबिल एहतराम है। वकला कानून की तशरीह करते हैं और पुलिस कानून पर अमल दरामद करवाती है। इन दोनों इदारों के दरमियान इख्लाफात हुए, कहाँ से शुरू हुए वो पूरी आवाम को पता है। सही बात। इख्लाफात ठंडे हो चुके हैं, बाहर भी जो है ठंडी हो चुकी है, बाहर के इलेक्शन हो चुके हैं। ये समझे कि भाई सियासत जब शुरू होती है तो सियासत में गर्मा गर्मी होती है, सियासत गर्म ही अच्छी लगती है। तो वकला गर्म थे, वकला की पॉलिटिक्स थी, तो एसएसपी का रवैया उनको पसंद नहीं आया। तो एसएसपी के रवैये के खिलाफ उन्होंने एहतजाज किया, लेकिन हमारे वकला भाई हैं उनको भी नजरसानी करनी चाहिए। उन्होंने जो अमल किया, जो एहतजाज इंतहाई पीक तक लेके गए जिससे अवाम अजियत में आई अजियत में मुब्तला आई, तो वो अजियत आइंदा आवाम को ना पहुंचाएं। उनके पास कानून का फोरम मौजूद है। अदालत का सबसे बड़ा और मुकद्दस फोरम अदालत ही होती है। सही बात। दुनिया भर में हम कहते हैं कि चले जब किसी के साथ आपको कोई मामला था आप कहते हैं आई विल सी यू इन कोर्ट। तो हमारे लिए ये बहुत बड़ा एक एजाज होता है, समझ लें ऑनर है कि हम किसी को यही कहते हैं कि भाई आई विल सी यू इन कोर्ट। इसका मतलब है कि ये मुकद्दस जो पेशा है वकालत की दौलत ही लोग कह रहे होते, उनको पता होता है कि वकील उन्हें इंसाफ दिलवाएंगे और लेकिन मामला ठंडा हो चुका है। अब हमको यही अपील कर सकते हैं कि दोनों मोतबर इदारे हैं अब आपस में शेर शक्कर हो जाएं और शहर हैदराबाद और आवाम की बेहतरी के लिए काम करें आपस में, बजाय के इनका टकराव हो। एसएसपी ने एक अच्छा मैसेज दिया 4 संभालते ही जो बाहर की आई है औजार उनको मुबारकबाद के मैसेज दिए, खुले दिल के साथ उनको मुबारकबाद दी है। बाहर की मर्जी है, जो नए हमारे दोस्त उनमें सदर जो आए हैं अशर खोकर साहब वो हैं, उनकी पूरी बॉडी है, वो किस तरह से एसएसपी को वेलकम करते हैं, एक्सेप्ट करते हैं, तो अब उनके ऊपर डिपेंड करता है कि वो करते हैं या फिर वही तनाज़े की तरफ बढ़ते हैं आगे। साजिद भाई, आखिरी सवाल छोटा सा बिल्कुल,
کچھ ذریعہ سے جو ہے کہیں سے چھوٹی سی کچھ باتیں بھی نکل رہی ہیں کہ ایس ایس پی صاحب کی جو اوپر کے جو ڈسٹرکٹ بارز ہیں حیدرآباد بار کے اوپر، ان سے کچھ معاملات طے ہونے کے بعد ہی آئے. کچھ ایسی باتیں ہیں یا یہ صرف من گھڑت ہے اور سوشل میڈیا ہی باتیں ہیں صرف یہ؟ دیکھیں جی، ڈاکٹر آکاش انصاری کے قتل سے معاملہ شروع ہوا تھا، بعد جی میں جی پولیٹکس آ گیا ہے. جی 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 تو آپ چاہ رہے ہیں کہ اس سے جواب دیں، عوام بھی جانا چاہ رہی ہے. تو بات یہ ہے جی جی کہ سب کو پتا ہے کہ صوبائی وزیر قانون اس وقت کون ہے، کون ہے؟ اور صحیح بات. ہائی کورٹ بار کے جو محترم صدر ہیں، ہوں ان کے صوبائی وزیر قانون سے کس ذاتی اور پروفیشنل کس طرح کے تعلقات ہیں، سبھی کو علم ہے. سبھی کو علم ہے، بالکل. سبھی کو علم ہے. انہیں تعلقات کی بنیاد پر ہی انہوں نے کوشش کی کہ ایس ایس سی کو جو ہے وہ چند دن کی چھٹی پر بھیجا جائے، صحیح بات. تاکہ وکلا جو ہیں وہ ان کا جو غصہ ٹھنڈا ہو. صحیح. تو ایس ایس سی چھٹی پر چلا گیا. اس میں کامیاب ہو گئی ویسے سندھ حکومت اور ہوم منسٹر، میں سمجھتا ہوں کامیاب ہو گئے اس بات میں سمجھ رہا ہوں. دیکھیں جی، جب ڈپینڈ کرتا ہے، جب ادارہ اپنے آپ کو ادارہ سندھ پولیس پوری اور حکومت جب کسی افسر کے ساتھ کھڑی ہو جائے، جی 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 تو پھر آپ 2-3 دن تو کیا، اگر 2 مہینے بھی روڈ بلاک کریں پھر بھی اس افسر کو کوئی فرق نہیں ہٹایا جا صحیح سکتا. بات ہے، کیونکہ بالکل. جب حکومت یہ فیصلہ کر لے، ادارہ یہ فیصلہ کر لے کہ ہمارا افسر بالکل صحیح ہے، اس نے کوئی غیر قانونی اقدام نہیں اٹھایا، تو پھر لازمی سی بات ہے، جب حکومت فیصلہ کر لی پھر اس حکومت اس فیصلے کے اگلے سامنے کون کھڑا ہو سکتا ہے. ساجد جی، آپ سے بات کر کے یقین کرو پتہ نہیں کیوں ذہن سے اور سوال آخری چھوٹا سا بات آ گئی ذہن میں. آج کا جو استقبال تھا لنجار صاحب کا، اس کو سوشل میڈیا پہ بہت مطلب بنایا جا رہا ہے کہ بھائی جاگیر سمجھ رہے ہیں، یہ سمجھ رہے ہیں. آپ اپنے جرنلسٹ کے اگر تجربے کو دیکھ اس کے حساب سے اگر ہم بتائیں تو کیا اس طرح کا استقبال ہم اس کو صحیح کہیں گے؟ دیکھیں جی، یہ کہا جائے کہ پولیس کی جانب سے ایک اسی ایس ایس سی آفس کے اندر وکلا صاحبان داخل ہوئے تھے، جس کو عوام کہہ رہے تھے کہ اب گھس کے داخل ہو گئے، زبردستی قبضہ کر لیا. آج اسی ایس ایس سی آفس میں پولیس کے درجنوں افسران جو ہے وہ جمع ہوئے، ایس ایس سی کو خوش آمدید کیا. پولیس کی جانب سے عوام تو یہ کہہ رہی ہے کہ پولیس کی جانب سے پاور شو کیا گیا، لیکن اس طرح نہیں کرنا چاہیے تھا. ٹھیک ہے. یہ افسر ہیں، ان کی تقرریاں بھی ہوتی ہیں، تبادلے بھی ہوتے ہیں. جو استقبال کرنے والے لوگ تھے انہوں نے یہیں رہنا ہے، انہیں کورٹوں میں جانا ہے، انہیں وکلا صاحبان کے سامنے آمنے سامنے ہونا ہے، ہم کلام بھی ہونا ہے. تو بہتر یہ تھا کہ یہ استقبال، یہ پاور شو جسے عوام کے لیے نہیں ہونا چاہیے تھا. نہیں چاہیے. صاحب آتے اپنی چھٹی گزار کے آئے، معمول کے مطابق آتے دفتر میں بیٹھتے، تو اس پر عوام کی تنقید جو کسی حد تک جائز بھی کہیں گے. بہت شکریہ ساجد بھائی، بہت شکریہ. آپ نے بڑا اچھا لگتا ہے کیونکہ ہم دیکھا جائے تو صحافت میں تو کافی پہلے سے ہیں، لیکن ظاہر ان ابھی ہوئے ہیں نیوز کی دنیا میں تو بڑا اچھا موٹیویٹ بھی کرتے ہیں، آپ باتیں بھی بتاتے ہیں. اور کبھی میں نے آپ سے دیکھا ہے کہ سینئر جونیئر آپ دیکھتے نہیں ہیں، یہ پروگرام کو مجھے موقع ہمیشہ آپ نے دیا ہے. بہت شکریہ ایک بار پھر آپ نے جوائن کیا سندھ جموتی پروگرام. بہت شکریہ بھائی، بہت شکریہ، بہت شکریہ. زبردست گفتگو، مہربانی ہمدرد حبیب سائیں مٹیاریا دوست، وڈی مہربانی پروگرام ॾिसो पिया. मीर लगारी साईं مہربانی. راشد رلاق असांजो सीनियर सहाफ़ी जंहिंजो मौक़ो मूं तव्हांखे थोरी देरि ॿुधायो, उहो प्रोग्राम असां ॾिसे पियो. मोहम्मद हुसैन साईं, तव्हां किथे जा आहियो, थोरो पंहिंजो तारुफ़ कराइजो. तव्हांखे में बि असांजो नज़र मुंहिंजी न पई जे तव्हां हिन. अली रज़ा मेमण, अली रज़ा भाउ महिरबानी, कंटिन्यू मुंहिंजो प्रोग्राम वॉच करे रहियो आहे. हमदर्द हबीब साईं बि मुंहिंजो कंटिन्यू प्रोग्राम वॉच करे रहिया आहिनि. महिरबानी उन्हनि दोस्तनि जी जेके प्रोग्राम ॾिसनि था, छो जे वॾो हिकिड़ो गैप सिंध जा मोती जी ID ब्लॉक थियण खां पोइ अची वियो आहे. ऐं आउं सम्झां थो त दोस्त मिस कंदा हूंदा, काफ़ी मूं वटि मैसेजिस ईंदा आहिनि व्हाट्सअप ते बि ऐं मुंहिंजी पर्सनल ID ते बि. त पोइ कोशिशि कंदो आहियां त जो पर्सनल ID तां कुझु शुरू कयूं, हू ID बि जेसिताईं खुलंदी इंशाल्लाह हुनखे बि ॾिसूं पिया. मक़सदु इहो त क़तल डॉक्टर आकाश अंसारी जो हिकिड़ो सम्झां थो न विसरंदड़ शख़्स, ऐं हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो आउं सम्झां थो वॾे वक़्त ताईं यादि कयो. हूअं त असीं इंसान का शइ यादि रखंदा कोन आहियूं, पर जे यादि रखण ते ईंदा आहियूं त पोइ पुराणियूं ॻाल्हियूं बि यादि रखंदा आहियूं. हालांकि ॿियो डॉक्टर आकाश, उनजी फैमिली न हुई, उनजो पुटु जेको एडॉप्ट थियल हो, उन मतिलबु माना लॼाए वियो, उन्हनि जे किरदार खे लॼाए वियो. ऐं उन्हनि ॿारनि या उन जेके माना वालदेन या जेके बग़ैर बे औलाद जेके जोड़ा आहिनि, उहे हाणे 50 दफ़ा छा 1000 भेरा सोचींदा त छा असीं को ॿारु एडॉप्ट करे पालियूं. असां केॾो माना इन जो हिकिड़ो रिएक्शन
या हिन जी जेके साइड इफेक्ट्स आहिनि उहे केॾो मथे वेंदा, असीं इन जे बारे में हींअर माना सोचे बि नथा सघूं। छो जो हींअर असांजे हूंदा जेके बेऔलाद जोड़ा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त भई किथां ॿार असांखे मिले, को भाउ जो मिले, को कंहिंजो मिले। मीर लगारी साईं कंटिन्यू असांखे ॾिसी रहिया आहिनि। मीर साईं वॾी महिरबानी तव्हांजी, प्रोग्राम ॾिसो पिया अथई असांजो। सो मक़सदु इहो आहे त इहो क़तल या इहो हिकिड़ो वाक़ियो इहो आउं नथो सम्झां त एतिरो जल्दी इन मां असीं जान छॾाए सघंदासीं, बल्कि हीअ जेके ॾिठो वञे त हीअ सालनि ताईं वाक़ियो यादि रखियो वेंदो। ऐं जॾहिं बि को वालदेन या के माउ पीउ अगरि को ॿारु एडॉप्ट करणु चाहींदा त उहो हज़ार दफ़ा सोचींदा। उमेदु कयां थो हिन जी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कंदो। मुंहिंजो यूट्यूब चैनल बि सब्सक्राइब ज़रूरु कजो, उनजो नालो सिंधिया मोती ई आहे। इन खां अलावा टिकटॉक ते बि मुंहिंजी ID सिंधिया मोती नाले सां, कुझु देरि में उन ते तव्हां हीउ प्रोग्राम ॾिसी सघो था। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। वरी हिकु भेरो ॿियनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी, ख़ासि करे असांजो सीनियर सहाफ़ी राशिद रोलाक ऐं इन खां अलावा साजिद आरई। बहुत महिरबानी साजिद भाई आपने टाइम दिया। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।